वाह साईं, हे तव्हांजा खीरा, हे तूरियूं, हे लौकी, वाह वाह ॾियालाल, हे भाउ पाड़े जो आहे, भिंडियूं तूरियूं ॿूरियूं लॻाईंदी, टमाटा। साईं हेॾां अकबर बादशाह बीठो आहे, अकबर बादशाह जी वरी हेॾां गाॾी बीठी आहे, रोज़ानो मंडी वेंदो आहे। नाइट वियो आहे न? काएं बजे वयो राति जो? 1 बजे। हाणे काएं बजे मोटे? हा साईं, 1 बजे वियो राति जो, हींअर 8 बजे मोटी। हाणे सुम्हंदे? हाणे सुम्हंदे ऐं काएं बजे उथंदे? 12 बजे साईं वरी। सो हे हिन जी जिदोजहद ॾिसो, शाबाश वारनि खे। हा हा साईं, पैकेज ख़तमु थी वियो आहे, छा हाल आहे? हेरा साईं खां पंहिंजो पैकेज कराईंदो आहियां मां। हा, ऑल इन वन था कजो। 210 रुपया न? 220 रुपया थी विया साईं, मां कराईंदो ऑल इन वन। ऐं हिन में MB बि मूंखे बि मिलंदा आहिनि। ऐं अलाह तव्हांजो भलो करे। कॉल पैकेज ज़ोंग टू ज़ोंग फ्री हफ़्ते जे लाइ, ऐं अदर नेटवर्क ते बि जेको आहे कॉल जो मिलंदो आहे साईं वटि 220। 2 पैकेज कराईंदो आहियां, हिकिड़ो महीने वारो जेको 110 रुपये में थी मिलंदो आहे, ऐं उन में फेसबुक मुंहिंजो फ्री में हलंदो आहे जेको मां लाइव कॉल वग़ैरह ईंदो आहियां। ऐं ॿियो वरी ही ऑल इन वन जेको हफ़्ते वारो आहे 220 रुपये में, जंहिंमें कॉल पैकेज हूंदो आहे मुंहिंजो, ऐं अलाह अदर नेटवर्क ते SMS वग़ैरह मूंखे मिलंदा आहिनि। ज़बरदस्त। कहिड़ी मच्छी आहे प्यारा? डंबरो घणे किलो आहे? 220 रुपया। तव्हां पाण केरु? वाह वाह ज़बरदस्त, महिरबानी। 220 रुपया डंबरो। दोस्तों तक़रीबन महीनो थियण वारो तोतनि खे, ऐं उन्हनि जी फीड हींअर ख़तमु थी वई आहे। हिन दुकान तां मां तोता वरिता ऐं फीड बि हिन दुकान तां वठणु आयो आहियां। ही कबूतर तोता गुलशन नदी ते L7 ते। वाह, ॿियो केरु आहे? घणी ॾींदे? 1.5 किलो 2 किलो? किलो। हा सही हलियो। उहा हींअर ख़तमु थी वियो, महीनो खनि थी वियो हूंदो। हिन में छा छा पियल हूंदो आहे? सनफ्लावर, किलो काफ़ी दिन किलो 110 रुपया। फीड तोतनि जी ख़तमु थी वई। हे महीनो खनि हली आहे, हीअ आख़िरी बची, और हिन जी बि वठी आयो आहियां मां। छो तो रहे पुट? छो ॿुधाए छा करिणो आहे? मल्हार दिए पारा भाई, गर्मी आहे न, इहे कपिड़ा सही अथई न? इहे कपिड़ा सही न आहिनि? दिए पारा भाई, गीदे वारा। हल पोइ इहे हाणे अॼोको ॾींहुं पाए, भला अॼोको ॾींहुं पाए न। हल पारा ई थी, पारा है बाबा कपिड़ा, बस पारा। हा दोस्तों, हिन खे जेके सिंधी कपिड़ा आहिनि पाइण में मज़ो ईंदो आहे, ऐं चवंदो आहे त सिंधी कपिड़ा पाराए, पर गर्मी जी वजह सां हिन खे टी-शर्ट ऐं चढो पारायो, पर हे चवंदो आहे मां उहो न पायां। सो रोए थो, अचे तो उहो पारायो कपिड़ा, मर्दी जो मालिक आहे। पारायूं था बाबा, पारा वई न।
अम्मी पारा वही ना मथे उतर ना मथे तो मुँह करना थोड़ा मथे तो मुँह करना वरी हेठ पारा ही था बस सही है हाणे साईं दोस्तों हिन मल्हार धीअ पाता कपिड़ा गीदे वारा माना सो हाणे ख़ुशि आहे हिनखे सिंधी कपिड़ा वणंदा आहिनि सिंधी कपिड़ा पाईंदो आहे न गर्मी आहे न हो पाइबा आहिनि न कपिड़ा सारंग जी अॼु तबियत ख़राबु आहे ऐं सुबुह लाकूं घर ही आहे ॿिया हाल कहिड़ी तबियत बेहतर है हीअं कहिड़े डॉक्टर खे ॾेखारी डॉक्टर कानड़े पारा रही पोइ हींअर रेडी आहे हींअर कुझु बहितर आहे सुबुह लाकूं सुबुह में मानी खाधी अथई ठीकु आहे हथु मुंहुं धोईंदे छा मां पीआं मुंह धोई था हा 5 मिंट हाँ ठीकु आहे तबियत तमामु ख़राबु अथसि ऐं डॉक्टर पाए माइटी अथसि कांदड़ो उनखे ॾेखारियो अथई हींअर सुबुह लाकूं सुम्हे पियो हींअर चए थो बहितर आहे वञे थो फ्रेश थी मोटी अचे दोस्तो हीउ ड्रालो ॾिसो हिन ते सब्ज़ी लॻल आहे दोस्त आहे ऐं हिन एरिया में ई भाॼी खपाईंदो आहे तक़रीबन 12 खां 15 आइटम अथसि भाॼीअ जा रेडी ते लॻल मां तव्हांखे ॾेखारियां थो हे साईं पटाटा तव्हांजा बसर इहे गुआर अंबड़ियूं थूम अदरक लीमा खीरा भिंडियूं टमाटा ऐं लौकी तूरी ॿियो कहिड़ा कीअं थो हले कमु हा शाम जो ही हिते अची बीहंदो न सदाईं मां तोखे ॾिठो आहे ऐं हीउ भाऊ आहे डायरी आहे लाड़काणे पासे जो या कंडियारे जो भाऊ आहे ऐं हे रक्षो बिल्कुलु इन ई कम जे लाइ VVIP करे सेटअप करे कमु तयारु करायो अथई इन कम जे लाइ भाॼीअ जे कम जे लाइ सुठी रोज़ी थिए थी न हाणे मस्जिद ते ॾाढो निमाज़ जो टाइम थींदो ईअं ऐं मस्जिदनि जा ॾाढो बीहंदो आहे निमाज़ जो टाइम आख़िरी फाइनल टाइम केतिरो आहे तुंहिंजो केतिरे टाइम ताईं वेठो हूंदो आहे 9 या 8:30 न सही आहे ज़बरदस्त पाण ॾिसो था चिप्स वारो बीठो आहे अचो त पुछूं था केतिरी इन्वेस्ट अथसि छा बीठो आहे केतिरे टाइम खां बीठो हूंदो शाम जो 3 खां 7:30 बजे ताईं 10 किलो निकिरी वेंदा सही आहे यार ऐं हीअ इन्वेस्ट बि मुंहिंजे ख़्याल में 3.5-4 हज़ार जी आहे न 6,000 गैस चुल्हे सिलेंडर माना गॾु सही आहे साईं पंहिंजी गिटीअ में वेठो आहे VVIP कमु करे थो 3 बजे बीहंदो आहे 7-7:30 बजे ताईं 10 किलो पटाटा कढी ईंदो आहे ऐं प्लेटूं मसाला रखिया अथई साईं सारंग अची वियो टिप टाप थी हाणे फ्रेश लॻे थो हलूं साईं हाणे ॾिसो पहिरियों ॾिसो ऐं हाणे टिप टाप थी आयो आहे पाणी ॾेई आयो आहे पंहिंजी रोज़ीअ जहिड़ो को बादशाह धंधो आहे ई कान बि ॾिसो न सुकून था ॾिसो था कीअं वेठो आहे तक़रीबन 5 या 6 पेटियूं अथसि राति ताईं वेहंदो 10-11 ताईं वेह हिन जी मर्ज़ी आहे घर बि हिते अथसि वेठो आहे रेडीअ ते VVIP तरीक़े सां हा दोस्तो पिपरीअ में मौजूदु आहियां ऐं पिपरी में अलाहाबाद विस्तड़ो पुराणो ऐं क्लासिकल फ़नकार आहे उन सां अॼु रूह रिहाण थींदी उनजो अॼु गानो ॿुधंदासीं ऐं मूंखे यकीन आहे त तव्हांखे तमामु घणो मज़ो ईंदो महफ़िल मची पई आहे दोस्त बि हेॾा वेठा आहिनि छोकिरा नौजवान वेठा आहिनि सो अचो त साईं अलाहाबाद विस्तड़े खां हिकिड़ो कलाम ॿुधूं त वाह थी वञे तव्हांखे बि मज़ो ईंदो ला 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 ओ मियां ला 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 ओ मियां वो जी लतीफ़ शल सिंधड़ी आबाद हुजई ओ तो तल जी विविध लड़ी ओ तो तल जी विविध लड़ी तू तन तव व मिठी व गुडरी वन व तव व दल व माड़ी यते माड़ी यर व जल ओ माड़ी यत व मिठी व गुडरी वन व तव व दल व माड़ी ते माड़ी यर जल अल्लाह जी लतीफ़ शल सिंधड़ी आबाद हुजई
हो मुंहिंजल मारुनि खे अदा सलाम चइजो मुंहिंजे ज़िंदगीअ जी थी वई शाम चइजो हो थी वई शाम चइजो मुंहिंजल मारुनि खे अदा सलाम चइजो ओ मुंहिंजे बेठकुन ऐं दरनि खे मुंहिंजे दोस्तनि ऐं सजणनि सुणनि खे ऐं जी जल अमड़ खे ऐं जी जल अमड़ खे अञा जाम चइजो अञा जाम चइजो मुंहिंजल मारुनि खे अदा सलाम चइजो मुंहिंजल मारुनि खे अदा सलाम चइजो इहा कल हुजे हाँ मोटी मात ईंदुसि इहा कल हुजे हाँ मोटी मात ईंदुसि अची पंहिंजे भाउरुनि दोस्तनि सां मिलंदुसि अची पंहिंजे भाइरुनि दोस्तनि सां मिलंदुसि अज़ल आंदो मूं लाइ अज़ल आंदो मूं लाइ आराम चइजो ओ आराम चइजो मुंहिंजल मारुनि खे अदा सलाम चइजो मुंहिंजल मारुनि खे अदा सलाम चइजो मुंहिंजे क़बर ते अचिजो ऐं वञिजो मुंहिंजे क़बर ते अचिजो ऐं वञिजो दुनिया मां हलियो वियुसि दिलि मां न कढिजो दुनिया मां हलियो वियुसि दिलि मां न कढिजो हूंदो हो को मसरूर हूंदो हो को मसरूर वठी नाव चइजो वठी नाव चइजो मुंहिंजल मारुनि खे अदा सलाम चइजो मुंहिंजल मारुनि खे अदा सलाम चइजो मुंहिंजे ज़िंदगीअ जी थी वई शाम चइजो ओ थी वई शाम चइजो मुंहिंजल मारुनि खे अदा सलाम चइजो हिन महिल जेके प्रोग्राम में गोली लॻी इहो हाल थी वियो अथसि साईं लाहौरी गजर जी दावत हमीद साईं कई आहे ऐं VVIP तरीक़े सां लीमो बीमो विधल आहे उस्ताद बि खाए थो ऐं असांखे बि जेको आहे सो मौक़ो मिलियो आहे खाइण जो